रहमते रमजान एसएस न्यूज के साथ। देहर की मां एक महीनो अगो गुम थियल 11 वरहनि जी नींगरी सायरा सुमरो जो को बि ॾस पतो न पइजी सघियो, जंहिं सबबि मासूम न्याणी जे वालिदेन पा किताब खणी तक जे चूंडियल नुमाइंदनि ऐं एसएसपी घोटकी खां मदद जी अपील कई आहे। देहर की मां रतनलाल जी रिपोर्ट मूजिबि मियां अब्दुल समी मोहल्ले जी रहवासण 11 वरहनि जी सायरा सुमरो एक महीनो अॻु पुरस्कार नमूने गुम थी वई। गुम थियल नींगरी जे वालिदेन मीडिया खे ॿुधायो त सायरा सुमरो पुरस्कार नमूने गुम थी वई आहे, जंहिंजी तमामु घणी ॻोल्हा कई पर ॾस पतो नाहे मिलियो। हुननि चयो त असां देहर की पुलिस वटि बि नींगरी जी गुमशुदगी जी इतला ॾिनी आहे, पर महीनो गुज़रण बावजूदि हिन वक़्त ताईं गुम थियल नींगरी खे ॻोल्हा जे मामले में पुलिस पारां का बि अॻुभराई न कई वई आहे। हुननि डीआईजी सखर, एसएसपी घोटकी, तक जे चूंडियल नुमाइंदनि ऐं ॿियनि वस वारनि खे अपील कई आहे त असांजी गुम थियल नींगरी जी ॻोल्हा में मदद कई वञे। हैदराबाद में चंबड़ जे ॻोठाणनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। हैदराबाद मां फाज़िल चन्ना जी रिपोर्ट मूजिबि ॻोठ वंगी ओठा जे रहवासी मोहम्मद अली पंहिंजे मासूम ॿारनि सां गॾु हैदराबाद प्रेस क्लब आॾो धीअ जे कातिलनि खे सज़ा ॾियारण लाइ एहतजाज कयो। उन मौक़े ते हुन इल्ज़ाम हणंदे चयो त संदसि धीअ मेहरुनिसा जो परिणो सामारो जे रहवासी रज़ा मोहम्मद पुट हाजी ओठो सां करायल हो, जिन तशदुद विघे धीअ खे क़त्ल करे आबघात ॼाणाए खून खे लोढ़ण पे चाहियो। हुन चयो त केस अदालत में हली रहियो आहे। सामारो जी डॉक्टराणी मेडिकल रिपोर्ट में बि जवाबदारनि जो साथ ॾेई ग़लति रिपोर्ट जारी कई आहे। हुन चयो त लम्स जाम शोरो ऐं सखर लेबार्टरियुनि मां मेडिकल रिपोर्टूं अची चुकियूं आहिनि। जवाबदार बासर हुजण करे रिपोर्टूं नथियूं ॾिनियूं वञनि, जंहिं करे केस हले नथो। हुन वसवारनि खां घुर कई त लम्स ऐं सखर जी लेबार्टरियुनि मां आयल रिपोर्टूं ॾियारे केस हलाए जवाबदारनि खे सख़्त सज़ा ॾेई इंसाफ़ कयो वञे। मुबारकपुर ऐं भरपासे जे इलाइक़नि में रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो शुरू थींदे ई दुकानदारनि खाइण पीअण जी शयुनि जे अघनि में वाधारो करे छॾियो आहे। मुबारकपुर मां मुमताज़ टांवरी जी रिपोर्ट मूजिबि दुकानदारनि ऐं रेढ़े मालिकनि सब्ज़ियुनि, गोश्त ऐं फ्रूट जा अघ चोट चाढ़े छॾिया आहिनि। सर्वे मूजिबि मुर्गी जो गोश्त फ़ी किलो 500 खां 600 रुपया, 60 रुपयनि वारा टमाटा 150 रुपया, बसर 150 रुपया, भींडियूं 200 रुपया, करेला 200 रुपया विकिरो कया पिया वञनि। सर्वे में खारकूं 800 रुपया किलो, सूफ़ 300 रुपया, नारंगियूं 300 रुपया किलो विकामजी रहियूं आहिनि, जंहिं करे ग़रीब तबिको शयूं वठण लाइ सख़्त परेशान आहे। ॿिए तरफ़ डीसी जकमाबाद मोहम्मद यूसुफ शेख तरफ़ां रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने जे हवाले सां अघनि वारी लिस्ट जारी कई हुई, तंहिं मां बि ग़रीब माण्हुनि खे को बि रिलीफ न मिली सघियो आहे। दादू में रमज़ान जे बाबरकत महीने में सुई गैस जी हथरादू लोड शेडिंग ख़िलाफ़ अवामी शिकायत ते ज़िले इंतिज़ामिया नोटिस वठंदे सुई गैस इंतिज़ामिया दादू खे लेटर जारी करे छॾियो आहे। डिप्टी कमिश्नर दादू मुर्तज़ा अली शाह जी हिदायतुनि ते असिस्टेंट कमिश्नर दादू डॉक्टर शाहनवाज़ मीरानी रमज़ान शरीफ़ जे बाबरकत महीने में दादू तालका अंदर में सुई गैस जी सहरी ऐं इफ़्तारी वक़्तु लोड शेडिंग न करण जो ज़ोनल मैनेजर सुई सदरन गैस कंपनी खे लेटर जारी कयो आहे। लेटर में ॼाणायो आहे त सहरी ऐं इफ़्तारी जे वक़्तु दादू तालके में गैस न हुजण ते घरेलू सार्फ़ीन सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। रमज़ान अल मुबारक जे बाबरकत महीने जो एहतराम करे शहरियुनि खे रिलीफ ॾिनो वञे। कोटड़ी में 2022 जी बोर ऐं बरसात जी तबाहकारियुनि सबबि ॼामशोरे ज़िले में फ़ौत थी वियल माण्हुनि जे वारसनि खे सिंध हुकूमत पारां ऐलानियल 10 लख रुपयनि जा चेक ॾिना विया। कोटड़ी मां दीदार अली मल्हा जी रिपोर्ट मूजिबि कोटड़ी जे MPA मलिक असद सिकंदर ऐं डिप्टी कमिश्नर ॼामशोरो कैप्टन रिटायर्ड फरीदुद्दीन मुस्तफ़ार वारसनि खे चेक ॾिना। ज़िले अंदरि कुल 48 माण्हू फ़ौत थिया, जिन मां सेवण तालके जा 22, कोटड़ी जे 7, मांझनि जा 10 ऐं थाणो बुला खान जा 3 फ़ौत थिया, जिन जे वारसनि खे चेक जारी कया विया। पीपल्स पार्टी जे MPA मलिक असद सिकंदर जो चवणु आहे त पहिरें मरहले में फ़ौत थियलनि खे सिंध हुकूमत पारां ऐलानियल मुआवज़ा ॾिना विया आहिनि। बाद में ज़ख़्मियुनि ऐं बेघर माण्हुनि खे बि मुआवज़ा ॾिना वेंदा। कराची में सिंध जे वॾे वज़ीर जी मुराद अली शाह तरफ़ां शयुनि जा अघ कंट्रोल करण लाइ जोड़ियल कमेटी जे मेंबर समाजी भलाई जे सूबाई वज़ीर मोहम्मद साजिद जोखियो, डिप्टी कमिश्नर मलीर इरफान सलाम मीरानी ऐं असिस्टेंट कमिश्नर एयरपोर्ट मीर मोहम्मद गाढ़ो सां गॾु भिटाईबाद में शयुनि जे अघनि जो जाइज़ो वठण लाइ दौरो कयो। कराची मां शाहिद कोराई जी रिपोर्ट मूजिबि सूबाई वज़ीर मोहम्मद साजिद जोखियो वाधू अघ वठंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाइनि जो हुकुम ॾींदे 10 दुकान सील कराए छॾिया। उन मौक़े ते सूबाई वज़ीर मोहम्मद साजिद जोखियो सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जे वॾे वज़ीर जूं ख़ासि हिदायतुनि ते वाधू अघ वठंदड़ दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे रहिया आहियूं। सिंध हुकूमत जे जारी कयल हुकुम ते सख़्ती सां अमल करायो वेंदो।
बुलड़ी शाह करीम में रमज़ान मुबारक के महीने तरफ़ां सिंध सरकार तरफ़ां बचत बाज़ार लगाई वई। बुलड़ी शाह करीम मां राजा करीम कल्होड़ो जी रिपोर्ट मूजिब रमज़ान बचत बाज़ार असिस्टेंट कमिश्नर बुलड़ी शाह करीम गुलाम सरवर भंबरो मुख्तियारकार अब्दुल करीम ख़ास कैली जी निगरानी में लगाई वई। बचत बाज़ार में अटो खंड पती गिही आयल रूह अफ़ज़ा दालियूं चांवर सब्ज़ी मुर्गी ऐं फ्रूट समेत मुख़्तलिफ़ आम वाहिपे जी शयुनि जा स्टॉल लगाया विया आहिनि। कायम कियल बाज़ार में हैदराबाद डिवीज़न के कमिश्नर बिलावल मेमन बुलड़ी शाह करीम पहुंची रमज़ान बचत बाज़ार जो विज़िट कयो ऐं अघ चेक कया। रहमते रमज़ान SS न्यूज़ के साथ।